अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती अॼु वॾी अपडेट्स तव्हां सां दोस्तो शेयर कंदासीं। तव्हां जे लाइ हिकु बहितरीनु अपडेट आंदी आहे ऐं तव्हां जे लाइ हिकु ख़ुशख़बरी बि मूं आंदी आहे। दोस्तो हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक हिन वीडियो खे अॻियां बि शेयर कंदा। अगरि फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो त इन खे शेयर फॉलो कंदा। टिकटॉक ते ॾिसी रहिया आहियो टिकटॉक खे लाइक ऐं फॉलो कंदा ऐं यूट्यूब ते सब्सक्राइब कंदा। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां तमामु जल्द वेरन जी वस्ती यूट्यूब चैनल अचण वारो तमामु जल्द यूट्यूब चैनल ते सिंध टीवी ते अचण वारो आहे वेरन जी वस्ती ड्रामो ऐं बहितरीनु जेको आहे हिन जी जेको आहे कहाणी आहे करेक्टर ज़बरदस्त आहिनि टोटली ऐं हिन जी काफ़ी अपडेट्स तव्हां सां मां शेयर करे चुको आहियां। ऐं दोस्तो हिन जेको आहे सिर्फ़ु प्रोमो जो इंतज़ारु तव्हांखे कुझु ॾींहुं करिणो आहे। नई अपडेट आई आहे तॾहिं असां शेयर कईसीं तव्हां सां ऐं सोचियोसीं तव्हां शेयर कयूं। ऐं हीउ ड्रामो जेको आहे दोस्तो टीज़र 4 अची चुका आहिनि हिन ड्रामे जा, उहे तव्हां ॾिठा आहिनि। बहरहाल कुझु ॾींहं तव्हांखे प्रोमो जो इंतज़ारु करिणो आहे। प्रोमो खां पोइ हीउ ड्रामो दोस्तो सिंध टीवी ते ऑनर थी वेंदो ऐं पहिरीं क़िस्त हिन जी रिलीज़ कई वेंदी सिंध टीवी यूट्यूब चैनल ते राति जो 8 वॻे हिन जो टाइम रखियो वियो आहे ऐं हफ़्ते में हिन जा 5 एपिसोड ईंदा वेरन जी वस्ती ड्रामे जा। मेन करेक्टर हाजन तीवणो आहे तव्हांखे त ख़बर आहे ऐं अज़ीज़ कंबराणी आहे, मजू लाड़ आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी आहे, रिमशिया शहज़ादी, खोड़ सारा बहितरीनु मां बहितरीनु एक्टर आहिनि।